अस्सलामुअलैकुम दोस्तों, చాలా खुशो खेल पिया आया मुजासिम ताणी फिर आयो मुझो यूट्यूब चैनल फेसबुक पेज ऐं टिकटॉक अकाउंट उम्मीद हूंदी सब लोग खुश हूंदा तव्हां बि रोज़ा रखिया हूंदा ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं बि रोज़ा रखिया आहिनि। पहिरियां मूं रोज़ा रखंदुमि थोरा 3 4 5 8 ॾह जॾहिं वांदो हूंदुमि जॾहिं हाणे अल्हम्दुलिल्लाह जॾहिं अल्लाह महिरबानी थियो आहे अल्हम्दुलिल्लाह सॼो ॾींहुं कमनि कारनि मसरूफ़ पर रमज़ान अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कंदासीं त मुकमल रोज़ा रखंदासीं ऐं पंहिंजे रब खे राज़ी कंदासीं। मां ऐं ज़ाकिर निकिरी आयासीं ॿाहिरि नर्सरी ते छो त घर लाइ कुझु गुल ॿूटा वठिणा हुआ। बहरहाल मज़ाक़ कई असां हर संडे ते इंजॉय करणु वेंदा आहियूं ऐं वीडियोज़ ठाहिणु। बस दोस्तों असां इंजॉय करे वापसी वञूं था। हाणे असां कंदासीं इफ़्तारी जी तयारियूं। वधीक ॾिसो हिन वीडियो में अॼु छा थो तयारु थिए इफ़्तारी लाइ। ऐं मुलाक़ात थी खादुम सोरे सां ही आयो अची ख़र्ची नहीं ची पघार तव्हांजी न आई आहे हली थोरा ख़र्ची ते गुज़ारो कयो। मां ठीकु आहे को मसइलो ई न आहे रमज़ान जे करे तोखे माफ़ था कयूं। ऐं मां वठी आयुमि बुक यार मां न पढ़ंदुमि पढ़ाई शौक़ु मुंहिंजी जान आहे मां सिर्फ़ु पकोड़ो न वरितो हेठां विछाई मथां पकोड़ा रखंदासीं ऐं असांजा गरमा गरम थींदा पकोड़ा तयारु। इफ़्तारी खाइण में वॾो मज़ो हूंदो काश जाना बि हुजे हा हाय। फाइनली गाइस असांजा थी विया गरमा गरम पकोड़ा तयारु बहितरीनु हाय हाय लज़त हाय हाय काश जाना गॾु हुजे हा वॾो मज़ो हुजे हा। हल हला साईं जाना खे ज़रूरु असांजे नसीब में लिखूं। ऐं फाइनल गाइस असांजो जेको आहे इफ़्तारी जो दस्तरखान लॻी वियो। असां अलाह पाक जे दर खां बार बार इहा दुआ था करूं त ए मुंहिंजा रब हीअ जेको सिंध मंज़ूरी कैनाल पिया कढिया वञनि तूं उन्हनि खे दरगुज़र फरमा ऐं वक़्तु यज़ीद खे तूं जेको आहे तबाह बर्बादु फरमा आमीन।